मीरपुर ख़ास शहर में मौजूद आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पेट्रोल जे अघनि में मुसलसल हर बार वाध करणु सबबु जेको आहे आवाम सख़्तु परेशानी जो शिकार आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में रिकॉर्ड वाध थी आहे, जंहिं सबबु मुख़्तलिफ़ जेको आम वाइपे जूं शयूं आहिनि उन्हनि में बि रिकॉर्ड वाध कई वई आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आबादगार बि सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि, जॾहिं त डीज़ल बि हिन टाइम 420 रुपया फ़ी लीटर आहे ऐं पेट्रोल बि जेको आहे सो 420 रुपया फ़ी लीटर आहे, जंहिं सबबु माण्हू सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। जॾहिं त हिते जे माण्हुनि पिणु, हिते जे रहवासियुनि, हिते जी अवाम हुकूमत पाकिस्तान खां पिणु मुतालबो कयो आहे त पेट्रोल जे अघनि ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। जेकॾहिं इहे पेट्रोल जे अघनि में मुसलसल वाध थींदी रही त अवाम ॿ वेले मानी खाइण लाइ बि पिणु परेशान थींदी। जॾहिं त हिननि इहो पिणु उहो बि मुतालबो कयो आहे त पेट्रोल जे जेके रेट आहिनि उनखे कंट्रोल कयो वञे, उन्हनि जा रेट जेके किराए वञनि त जीअं आम वाइपे जे शयुनि जा रेट ऐं किरायनि में जेका वाध थी आहे उन में घटिताई अची सघे। ऐं ॿिए तरफ़ जेका ट्रांसपोर्ट आहे उन्हनि में बि जेको आहे सो पेट्रोल जे अघनि में वाध थियणु या डीज़ल जे अघनि में वाध थियण खां पोइ उन्हनि में बि जेको आहे सो ॾाढे तौरु वाध कई वई आहे, जंहिं सबबु जेके मुसाफ़िर सफ़र करे रहिया आहिनि कराची हैदराबाद, कराची सक्कर, लाड़काणू या ॿाहिरि पंजाब जे लाहौर या कंहिं बि शहर ते सफ़र करे रहिया आहिनि त उन्हनि जा जेके किराया आहिनि उनखे बीणो कयो वियो आहे, जंहिं सबबु मुसाफ़िर बि सख़्तु परेशानी जो पिणु शिकार आहिनि। जी नाज़रीन, अॼु असां मीरपुर